अहम ख़बर है जैकाबाद खां 6 महीना अॻु जुड़तू पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ठुलवासी नौजवान सदाम हुसैन लाशारी जे खून जो जरगो थियो आहे। 2 करोड़ 20 लख रुपया दंड मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे परवेज़ अबड़ो। जी परवेज़, तफ़सील ॾिजो। जी, जैकाबाद जे आबा थाने जी हद में 6 महीना अॻु जुड़तू पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ठुलवासी नौजवान सदाम लाशारी वारे मामले जो जरगो कराची में सरदार ज़ुल्फ़कार सरकी जी राजगाह ते थियो। लियाकत लाशारी ऐं लख बिजराणी मशीरनि तौर शिरकत कई आहे। जरगे में इल्ज़ाम हेठि आयल मोतलब अगुणा SHOs नबी बख्श डाणी, गुलाम नबी बिजराणी ऐं 5 पुलिस एहलकारनि समेत मारिजी वियल नौजवान सदाम लाशारी जा वारिस शरीक थिया। जरगे में बेगुनाह क़त्ल कयल नौजवान सदाम लाशारी जे खून जो दंड ॿिन्ही अगुणनि SHOs ऐं 5 पुलिस एहलकारनि मथां मजमूई तौर ते 2 करोड़ 20 लख रुपया मुक़रर कयो विया ज़रियनि जी दावा आहे। जरगे में इल्ज़ाम हेठि आयल पुलिस अमलदारनि एहलकारनि खे 30 लख रुपया मौके ते बख़्श कया विया। इल्ज़ाम हेठि आयल पुलिस अमलदारनि एहलकारनि 10 लख रुपया मौके ते मारिजी वियल नौजवान जे वारसनि शकील लाशारी खे अदा कया। बाक़ी 1 करोड़ 80 लख रुपया 3 किस्तनि मदाकनि जो खेनि पाबंद कयो वियो। यादि रहे त 29 मई 2023 ते ठुलवासी नौजवान खे गिरफ़्तार करे आबाद भरिसां जुड़तू पुलिस मुक़ाबले में क़त्ल कयो वियो। जंहिं बाद शीशन जे जैकाबाद जी सरबराही। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ परवेज़ अबड़ो। अवांखे अपडेट कयूं जैकाबाद खां 6 महीना अॻु जुड़तू पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ठुलवासी नौजवान सदाम हुसैन लाशारी जे खून जो जरगो थियो। 2 करोड़ 20 लख रुपया दंड मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मुबारकपुर खां अब्दुल फताह मस्तोई। जी अब्दुल फताह, तफ़सील ॾिजो। जी, जैकाबाद थाने जी हद आबाद पुलिस पारां जुड़तू मुक़ाबले में क़त्ल कयल सोशल वर्कर सदाम लाशारी जो मामले जो क़त्ल जो जरगो आहे उहो लख बिजराणी सरदार ज़ुल्फ़कार सरकी जे सरपंच कराची में जेको आहे अॼु थियो आहे। 10 महीना अॻु में आबाद पुलिस जुड़तू मुक़ाबलो करे सदाम खे क़त्ल कयो हुयो। सदाम जे क़त्ल जो जरगो जेको आहे त 2 करोड़ 20 लख रुपया उनजे खून बहा कई वई आहे ऐं जरगे में जेको 10 लख रुपया हुते सदे अदा कया आहिनि। जरगे में हेठि आयल जेके पुलिस एहलकार अगूणो जेको आहे त SHO गुलाम नबी बिजराणी, अगूणो जो आबाद नबी बख्श डाणी, 10 पुलिस एहलकारनि मथां सदाम जो केस जेको आहे त इहो क़त्ल जो खून जो साबित थियो ऐं इन में अॻ में जेको क़त्ल थियो जेको सोशल वर्कर उनजो जेको आहे त नोटिस जेको आहे त सिंध हाई कोर्ट वरितो हुयो ऐं वज़ीर आला सिंध वरितो हुयो नोटिस जे बाद में इंक्वायरी थी। इंक्वायरी बाद में ये पुलिस एहलकार जेके जुड़तू मुक़ाबलो करे शहीद जेको नौजवान खे शहीद कयो वियो उहो साबित थियो ऐं जो जेको कराची में जरगो थियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल फताह मस्तोई।